अवांखे पहिरीं में ॿुधायो आहे मूं त के चोरी करणु तमामु घणी ऐं ख़राबु आदत आहे। अवां सभिनीनि खे हिन ॻाल्हि जो आइडिया आहे त के चोरी करणु कहिड़ी ख़राबु आदत आहे। पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन चोरीअ खां असांखे रोकियो हो। ठीकु आहे, अगरि असां चोरी करण ते अचूं त असां सभिनीनि जा जेकॾहिं माल सामान मिल्कियत क़ीमती ज़ेवर पैसा किताब चुराए अगरि असां पंहिंजे घर अची रखंदासीं त हुन मां असांखे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो? गुनाह मिलंदो न। पहिरीं ॻाल्हि त असांखे गुनाह मिलंदो। ॿी ॻाल्हि इहा आहे त की अलाह पाक असां सभिनीनि खे हथ पेर दिलि दिमाग़ ॾिनो आहे। छाजे लाइ ॾिनो आहे? त की असां हक़ हलाल जी रोज़ी कमायूं। ठीकु आहे, हक़ हलाल जी रोज़ी कमायूं। असां जॾहिं तव्हां सभु वॾा थींदा त तव्हां हक़ हलाल जी रोज़ी कमाईंदा। ऐं हीअ ॻाल्हि तव्हांखे पंहिंजा माउ पीउ बि सम्झाईंदा आहिनि ऐं तव्हांजी एज़ अ उस्ताद ईअं सम्झो त की आउं बि तव्हां सभिनीनि जी माउ आहियां। ठीकु आहे, त उस्ताद जी ऐं माउ जी ऐं पीउ जी माण्हू हर ॻाल्हि अदब सां ॿुधंदो आहे ऐं अगरि उस्ताद जे चवण ते बि हलंदो आहे त इनशाअल्लाह उहो ॿारु कॾहिं बि पंहिंजे राह खां भटकंदो न आहे। कॾहिं बि उहो कंहिं ख़राबु फेल में कंहिं ख़राबु आदत में कोन वेंदो आहे। अॼु राति जी तव्हांखे ॻाल्हि पई ॿुधायां त की पंहिंजे ई ॻोठ में पंहिंजे ई के स्टूडेंट जे घर मां चोरी जी वारदात थी आहे। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त अगरि हू माण्हू हक़ हलाल जो कमाए खाइनि, हिकिड़े के ग़रीब मिसकीन माण्हू जेको पंहिंजी महिनत करे थो उन्हनि जी चोरी करे खणी था वञनि त हुन मां कहिड़ा महल अॾाईंदा? कहिड़ा चोर वञी हुन मां महल अॾाईंदा? कीअं चोर अमीर थी वेंदा? कोन थींदा न अमीर। ऐं या जिन जे घर मां चोरी थी आहे उहे बि ग़रीब कोन थींदा। पर हुननि माण्हुनि छा चोरनि कयो आहे